राम जी जो प्रेम खपे श्री कृष्ण जो, तो पहिरियों उनखे तव्हांखे भगवान को हस्ताक्षर वठणी पवंदी, भोले बाबा को, तॾहिं प्रेम मिलंदो। इन करे श्रद्धा विश्वास रूपिन कहिड़ी तरह सां, जहिड़ी तरह सां मिठाई खीर चांहि बिना खंड जे फिका रहिजी वेंदा आहिनि। काई भी भाॼी ठाहियो, दाल ठाहियो या पनीर ठाहियो, आलू ठाहियो या वाङण ठाहियो, अगरि लूणु न पियो त उहा सब्जी बि स्वाद न ॾींदी आहे, फिकी रहिजी वेंदी आहे। त अहिड़ी तरह सां जप तप पूजा जा जेके बि साधन आहिनि उन में श्रद्धा विश्वास न हूंदो त उहे बि फिका रहिजी वेंदा आहिनि। ऐं श्रद्धा विश्वास केरु आहिनि? गौरी शंकर भगवान। बोलो गौरी शंकर भगवान की जय। ओ भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो, याभ्यां विना न पश्यति सिद्धा स्वान्तः स्थमीश्वरम। चो हरे राम हरे राम। बिना गौरी शंकर भगवान जे असां वो भगवान जो दर्शन ही नथा करे सघूं हृदय में हरिय जो। वंदे बोधमयम नित्यम गुरु शंकर रूपिणम, यमाश्रितो हि वक्रोपि चंद्र सर्वत्र वंद्यते। ज्ञानमय नित्य शंकर रूपी गुरु जी मां वंदना तो क्या, जंहिंजे सहारे टेढ़ो चंद्रमा भी पूजनीय थींदो आहे। छो जो भोले बाबा जटाउनि में चंद्रमा जी खे धारण कयो।